ओम शांति। हाँ 2 मिनट बाबा की याद करो। पंच प्राण की आत्मा समझो। माँ आत्मा निराकार परमपिता परमात्मा की संतान, परमात्मा बाप की माँ निराकार रूप में याद थी करा। वो मुंहिंजो बाप शांति जो सागर, शांति धाम में रहने वालो। माँ आत्मा भी शांत स्वरूप है। हाणे मां आत्मा परम पिता परमात्मा जा मां वाक्य थी ॿुधाए। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठे मीठे बच्चे तव्हांजो हाणे मां कल्याण करण आयो आहियां न। मां कल्याणकारी बाप हिन कल्याणकारी युग में विश्व जी सर्व आत्माउनि जो कल्याण करण आयो। शिव जी तव्हां सभिनि जो हाणे अकल्याण थियल आहे न। शिव जी मनुष्य आत्मा विकारनि जे वश थी करे हिक ॿिए जो बुरो थी करे, अर्थात अकल्याण थी करे। हुनजी सम्झ ई अहिड़ी थी वई अथसि कि कीअं न कीअं करे हिक ॿिए जो अकल्याण कंदा ई आहिनि, चाहे कामवश, चाहे क्रोधवश, चाहे मोहवश, चाहे अहंकारवश, चाहे लोभवश। आत्मायूं द्वापर युग खां हिक ॿिए जो अकल्याण थी करनि, अर्थात नुक़सान थी करनि। हाणे बाबा असांखे कल्याणकारी मत ॾियण आयो आहे, जंहिंसां आत्माउनि जो ख़ुदि जो बि कल्याण थिए ऐं ॿियनि आत्माउनि जो बि उहो कल्याण करनि। त बाबा चए थो हिन जेकी मां मत ॾियां थो हिनखे सुठी रीति सम्झो ऐं निश्चय बुद्धि थी करे जेतिरो हलंदा उन में तव्हांजो कल्याण अथव। त बाबा पाण खे मत कहिड़ी थो ॾे कि सभिनि जो कल्याण करो, सभिनि जो सुठो, सभिनि जे लाइ सुठो सोचियो, ॻाल्हायो, कर्म करो। जीअं तव्हां हिते जीवन जियो था उअं ई बाक़ी सभु आत्मायूं बि त परम धाम खां हिते सृष्टि में आयूं आहिनि, जीवन जीअनि थियूं न। त पंहिंजी त आत्मायूं सभु भाउ भाउ आहिनि न। बस शरीर जो कंहिंसां नातो न बि न आहे बि न, लेकिन आत्मिक रूप में त असां सभिनि जा भाउ भाउ आहियूं न। हाणे सभु धर्म जाति रंग रूप जे भेदभाव में अलॻि थी विया आहिनि, लेकिन अगरि पाण सभिनि खे आत्मिक नाते सां ॾिसंदासीं त पाण सभिनि जो कल्याण कंदासीं। पंहिंजे मन में कंहिंजे प्रति बि वेर भाव न हूंदो। पाण खे परमात्मा जेकी मत ॾे थो हिन में संशय न करिणो आहे। ईअं न सोचो कि असां ॿियनि जो ई कल्याण कंदा रहंदासीं त असांजो छा थींदो। तव्हां करे त ॾिसो। मूंखे मुंहिंजे बाप चयो अथई न कि सभु आत्मायूं तव्हांजा भाउ अथव, तव्हांखे सभिनि जो कल्याण करिणो ई आहे, सभिनि जी मदद करणी आहे। लेकिन पाण खे पतो आहे दुनिया में अॼुकल्ह कंहिंजी मदद बि कंदा आहियूं त उहो पाण सां बुरो कंदा आहियूं। लेकिन पाण पंहिंजी सुठी भावना सां जेतिरो थी सघे न ओतिरो पाण सुठो करो। बाक़ी उहो छा थो करे, उहो छा पाण सां गॾु कीअं व्यवहार थो करे, पाण हुनखे न ॾिसणो। अगरि पाण कंहिंखे कंहिंजे लाइ सुठो करे नथा सघूं त कम से कम सभिनि जे लाइ सुठी सोच त रखी सघंदा आहियो न। इन रीति त तव्हां ॾिसो सुठी सोच सोचंदो त तव्हांजो बि कल्याण अथव, हुनजो बि कल्याण आहे। छो जो जॾहिं पाण सदा सुठो सोचंदा आहियूं न त पंहिंजी सुठी सोचण सां पंहिंजे जीवन बि ॾाढो शांती सुख शांति में रहंदो आहे। हिकु त पंहिंजी स्थिति सुठी रहंदी आहे, ॿियो पंहिंजी शरीर बि सुठो रहंदो आहे। छो जो पंहिंजी सोच जो पंहिंजे शरीर ते असरु पवंदो आहे। ॿियो छा थींदो, अगरि पाण ॿियनि जे लाइ सुठो सोचंदासीं ऐं हुनजो सुठो थी वियो त हुनजे मन में जेकी दुआयूं निकिरंदियूं आहिनि न उन सां पंहिंजे जीवन में सुख शांति ईंदी आहे। भले हुनखे न पतो अथसि कि मूंसां ईअं सुठो कीअं थियो, लेकिन तव्हांजे सोचण सां थियो। हुनखे न पतो अथसि, लेकिन हुन जेकी दुआयूं कढियईं कि मुंहिंजो त सुठो थी वियो, जंहिंजो बि भलो, जंहिंजी बि दुआ लॻी हुनखे मां शुक्रिया थो करां, त उहा दुआ पाण खे लॻंदी आहे। हुन सां पंहिंजो जीवन सुख शांति में थी वेंदो आहे। त बाबा चए थो हाणे जेकी मां श्रेष्ठ मत ॾियां थो तव्हांखे हिन में निश्चित बुद्धि थी करे हलो कि बराबरि मुंहिंजो बाप मूंखे ईअं चए थो त मूंखे सभिनि जो कल्याण करिणो ई आहे, सभिनि जे लाइ सुठो रहणो ई आहे। बाबा चए थो हलंदे फिरदे खाईंदे पीअंदे आत्मा सम्झी करे कर्म करो। मां आत्मा सभु कुझु शरीर द्वारा करां थी। आत्म अभिमानी रहण जो अभ्यास करो। मां आत्मा हिन ड्रामा में हिन
सृष्टि ते जेको ड्रामो हले थो हिन में मां एक्टर आहियां, हिन ड्रामा में मां पार्ट थी वॼायां। हीअं न सोचो कि सॼो ॾींहुं मां सास आहियां, मां नुंहुं आहियां, मां धीउ आहियां, हीअं न सोचो। हीअं सोचो मां आत्मा हिते एक्टर आहियां। हाणे हिन सृष्टि रंगमंच ते जेको ड्रामो हले थो हिते मां पार्ट थी वॼायां। मां केरु आहियां? पार्टदारी। जीअं दुनिया में माण्हू पार्ट वॼाईंदा आहिनि न, के नाटक में, के मूवी में, के किथे किथे त अलॻि अलॻि कपिड़ा पाए करे वॼाईंदा आहिनि, अलॻि अलॻि रोल में वॼाईंदा आहिनि। ईअं ई पाण आत्मा बि हिन शरीर में छा था वॼायूं? पार्ट था वॼायूं। कंहिंजी ससु थी करे पार्ट थी वॼायां, कंहिंजी धीउ थी करे पार्ट थी वॼायां, कंहिंजी नुंहुं थी करे पार्ट थी वॼायां, कंहिंजो पुटु थी करे पार्ट थो वॼायां, या कंहिंजो पति या पत्नी थी करे पार्ट थो वॼायां। केरु थी पार्ट वॼाए? आत्मा। आत्मा हिन शरीर द्वारा हिते सृष्टि ते पार्ट थी वॼाए। इहो बि हिकु ड्रामो आहे। हीअ सृष्टि हिकु स्टेज आहे ऐं हिन स्टेज ते असां अलॻि अलॻि संबंध सां पार्ट था वॼायूं। त बाबा चए थो तव्हां असुल में रहण वारी परम धाम जी मुंहिंजा ॿार आहियो, लेकिन हिन सृष्टि ते तव्हां पार्ट था वॼायो त तव्हांखे सदा इहो यादि रहणो खपे। कोई बि एक्टर की मूवी नाटक में पार्ट वॼाईंदो आहे त इहो थोरी भुलिजी वेंदो आहे मुंहिंजो असली माउ पीउ केरु आहे, मुंहिंजो असली घर किथे आहे, मुंहिंजो असली नाम छा आहे। सिर्फ़ु उहो त पार्ट वॼाईंदो आहे न। पार्ट वॼाइण खां पोइ त हुनखे सभु पंहिंजा ई कमु ईंदा अथसि न, पंहिंजा रिश्तेदार माउ पीउ त यादि रहंदो अथसि न पंहिंजो घर। ईअं ई बाबा चए थो तव्हां हिन सृष्टि ते पार्ट वॼाइण आहियो त तव्हां ईअं भुलिजी छो वियो कि मुंहिंजो पीउ केरु आहे, मुंहिंजो घर कहिड़ो आहे, मुंहिंजा असली संस्कार सुभाउ कहिड़ा आहिनि, मां केरु आहियां, इहे छो भुलिजी वियो तव्हां? तव्हां त हिते पार्ट वॼाइण आहियो न, त पाण खे त इहो पतो हुजणो खपे न मां आत्मा, मुंहिंजो बाप परमात्मा, मां परमधाम जी रहण वारी आहियां। हिते मां इहो पार्ट थी वॼायां, मां हिते कॾहिं खां पार्ट थी वॼायां इहो बि पाण खे पतो न आहे। मुंहिंजा असली सुभाउ संस्कार, मुंहिंजी आत्मा जो धर्म शांती ऐं शुद्धता पवित्रता आहे। मुंहिंजा असली सुभाउ संस्कार शांती प्रेम आनंद ज्ञान पवित्रता शक्तियूं सुठियूं, बुरी शक्तियूं न सुठी शक्तियूं मूं में हुयूं। त इहे सभु असां भुलिजी विया आहियूं न, हिन करे असां दुखी थी विया आहियूं। कोई एक्टर पंहिंजी मूवी में कहिड़ी मूवी में पार्ट वॼाईंदे वॼाईंदे भुलिजी थोरी वेंदो आहे कि मुंहिंजो असली घर, मुंहिंजो असली नाम माउ पीउ केरु आहे। अगरि भुलिजी वञे त पोइ उनखे उनजो जीवन छा थींदो? छो कि मूवी त सदा हलंदी न आहे न। मूवी में त जेतिरी देरि मूंखे कमु करिणो पवंदुसि हुन खां पोइ त पंहिंजे घर में ई वञिणो पवंदुसि न। मूवी में जेका संबंधी आंदी रिश्तेदार हुयसि उहो थोरी हुनखे कमु ईंदुसि। त ईअं ई बाबा चए थो तव्हां हिते जॾहिं पार्ट था वॼायो त मूंखे भुलिजो न, सदा इहे यादि रखो कि मुंहिंजे आत्मा जो पीउ परमात्मा, मां परमधाम जी रहण वारी आहियां ऐं इहे सभु आत्मायूं मूंसां गॾु पार्ट थी वॼाइनि, इहे बि मुंहिंजी भाउ आहे। बसि शरीर जे चोले में असां कोई स्त्री जे चोले में आहे, कोई पुरुष जे चोले में आहे, कोई मुंहिंजो पति आहे, कोई मुंहिंजी ज़ाल आहे, कोई मुंहिंजी नुंहुं आहे, कोई मुंहिंजी धीउ आहे, लेकिन असांजो असली संबंध छा आहे? आत्मा आत्मा भाई भाई। इहो न भुलिजो। अगरि इहो सदा यादि रहंदो न त पंहिंजे जीवन में कॾहिं बि दुख न ईंदो, कॾहिं बि असां अशांत न थींदासीं, कॾहिं बि असांखे क्रोध न ईंदो। छो जी असां त हिते पार्ट था वॼायूं न, त क्रोध करे छा कंदासीं? त इहे सभु जेकी बि बाबा पाण खे श्रीमत ॾे थो इहे पाण खे यादि रखिणो आहे। तव्हां संगठन में कर्म करो था हिक ॿिए सां गॾु, त हुन संगठन में बि कमु कंदे कंदे हिक ॿिए सां मोह न रखो। नष्टो मोह थी करे तव्हां संगठन में कमु करो, जीअं परिवार आहे या किथे ऑफिस में या धंधो या किथे बि पाण हिकु साथ कर्म करूं था त हिक ॿिए सां मोह न रखो। ऐं कोई बि ॻाल्हि थिए थी त ज़्यादा हुनखे सोचो न, इहो छो थियो, हाणे हीअं छा थींदो, अगरि हीअं थी वियो त छा थींदो। उन सां छा थींदो? पंहिंजी आत्मा जी शक्ति ख़तमु थी वेंदी। ऐं जेको कर्म पाण करणु चाहींदा आहियूं त उहा आत्मा उहो सोचण में ई ख़तमु करे छॾंदी आहे। छा सोचण में? छो, छा, कॾहिं, कीअं, इहे जेका क वारा शब्द आहिनि न,
छो थियो, हाणे छा थींदो, कॾहिं थींदो, कीअं थींदो, केरु कंदो, इहे सभु शब्द जॾहिं मन में अहिड़ा अगरि प्रश्न अचनि था न, हिन जो मतिलबु पंहिंजी आत्मा जी शक्ति ख़तम थी थींदी। त इन्हनि प्रश्ननि में कॾहिं बि न वञिजो, तॾहिं पंहिंजी आत्मा जी शक्ति बची सघंदी आहे। बाबा चए थो हर हिकु ॻाल्हि जेकी थी वई उनखे उन ई समय मूंखे ॿुधाए करे मन में शांति थी वञो। ऐं हाणे अॻियां असांखे छा करिणो आहे, थी त वई, लेकिन हाणे मूंखे अॻियां छा करिणो आहे उन जे बारे में सोचो, उन जे बारे में परमात्मा खां राय वठो, परमात्मा खे यादि करे उन ॻाल्हि जे बारे में सोचो कि हाणे अॻियां छा करिणो आहे। कि शरीर छॾे छॾे त छॾे छॾे, हिन में रोइण जी छा ॻाल्हि। कई माण्हू त ॾेखारण लाइ रोईंदा आहिनि, ऐं कई माण्हू हिन करे रोईंदा आहिनि, चईंदा अगरि रोऊं न त माण्हू चईंदा कि हिनखे त दुख ई कोन अथसि। त इहे हिन दुनिया जी बि हिकु रीति रस्म थी वियो आहे, भई कंहिंखे रोइण अचे न अचे ज़बरदस्ती रो, अगरि न रोईंदसीं त माण्हू कुझु न कुझु चईंदा कि ॾिसो एॾो वॾी ॻाल्हि थी वई, फलाणे शरीर छॾे छॾियईं ऐं इहे रोए बि नथी, हिनखे दुख ई कोन अथसि। मतिलबु दुख अंदरि आत्मा खे दुख थो थिए, हुनजे लाइ हुनखे रोइण ज़रूरी आहे। त इहे रीति रस्म सुठी आहे, रोइण त बेकार ॻाल्हि आहे। रोइण परमात्मा चईंदा कॾहिं बि न मन जो रो न अखियुनि जो रो, रोइण त पाण खे जीवन में कॾहिं रोइणो ई न खपे, छो जे खेल था खेॾो न। ऐं इहो शरीर आहे, आत्मा हिन शरीर में केसि ताईं हली करे कर्म कंदी, कॾहिं त आत्मा खे छॾिणो पवंदुसि न हुनखे, भले बुढ़ापे में छॾे, या अॼुकल्ह माण्हू ईअं थी वियो आहे कि समय अञा बुढ़ापो आयो न आहे, हुन समय में शरीर छॾे थी, छो जी बीमारियूं अची वियूं आहिनि न। ऐं ॿियो हिसाब किताब केतिरो आहे आत्माउनि जो, हिक ॿिए सां हिसाब किताब केतिरो आहे। पाण त कंहिंखे बि झटि मुंहं सां कुझु बि चई था छॾूं, कंहिंखे मारूं था, गारियूं था ॾियूं, इहे थोरी था सम्झूं मां हिनखे मारां थो, गारियूं थो ॾियां, कुझु मुंहं सां कड़वा शब्द थो चवां त मुंहिंजो हिसाब किताब थो चढ़े, मुंहिंजी आत्मा जे मथां बोझो थो चढ़े। मां त हिनखे क्रोधवश मारियो, हिनखे गारियूं ॾिनियूं, लेकिन हिसाब किताब त थी वियो न। चाहे तव्हां पुट खे था मारो, धीअ खे था करो या नुंहं खे था करो, हिसाब किताब चुकतो करण में कोई शरीर जो संबंध थोड़ी ईंदो आहे। आत्मा जे तव्हां हुन आत्मा खे गारियूं ॾिनियूं ऐं हुन सां उनखे दुख थियो, त हिन जो मतिलबु कहिड़े न कहिड़े रीति सां तव्हांखे उहो चुकतो करिणो ई पवंदो। त इहे पाप कर्म पाण सुबुह खां वठी राति ताईं घणा था करूं, हिक ॿिए जे लाइ बुरो सोचूं था, ऐं अगरि हुनजो बुरो थी बि थो वञे त ख़ुशि बि था थियूं। ॾिसो मां चयो न हुन सां ईअं थी वियो न, हुन मुंहिंजो चयो न मञई। कोई पंहिंजो चयो न मञंदो आहे त पाण चईंदा आहिनि न, अच्छा तूं मुंहिंजो चयो नथो मञे, हाणे ॾिस तोसां गॾु हीअं थी, ऐं हुन सां गॾु हूअं थी वियो त पाण ॾाढो ख़ुशि था थियूं। लेकिन बाबा चए थो तव्हांजो हुन सां हिसाब किताब थी वियो, हाणे तव्हांखे उहो चुकतो करिणो पवंदो। तव्हां त हुनजे लाइ बुरो सोचो, हुनजो थी वियो, लेकिन तव्हांजे मथां बोझो त चढ़ियो न, त इहे बोझो कीअं चुकतो थींदो। त इहे जेके समय खां पहिरियों माण्हू बीमार थो थिए, शरीर थो छॾे, या कोई एक्सीडेंट थो थिए शरीर थो छॾे, या किथे कोई ॻाल्हि थी वञे शरीर था छॾनि, त इहे छो थो थिए, छो जो मनुष्य आत्मा अज्ञानवश थी करे सॼे ॾींहं में अलाए घणा पाप थो करे, ऐं हुनजो बोझो हुनजे मथां चढ़ेसि थो, इहो हुनखे ध्यानु कोन थो। अॼु सुठी रीति हले थो, कल्ह बीमार वेही करे हॉस्पिटल में वेठो आहे, छो? अॼु त सुठो हुयो न, बीमार छो थियो? छो जो कर्म भोग त चुकतो करिणो ई आहे न। भले तव्हां माण्हुनि खे केॾो बि सुठो कर्म करो, लेकिन घर में अची करे हिक ॿिए खे लड़ाई झगड़ा था करो, गारियूं था ॾियो, ॿाहिरां सुठो, घर में लड़ाई झगड़ा, त पोइ पाप कर्म त चढ़ंदो न। पाण त आत्मायूं आहियूं न, शरीर जे नाते अलॻि अलॻि संबंध आहे, लेकिन बाबा चए थो इहो सोचो असां आत्माउनि जो जेको हिसाब किताब आहे, उहो हिसाब किताब मां आत्माउनि सां चुकतो थो करां, चाहे उहो मुंहिंजी धीअ जे रूप में आहे, पुट जे रूप में आहे, ज़ाल जे रूप में आहे, या पति जे रूप में आहे।
कहिड़े बि रूप में उहा आत्मा आई आहे मूंसां गॾु पंहिंजो हिसाब किताब चुकतो करे। जंहिं समय हुनजो मूंसां हिसाब किताब चुकतो थी वेंदो उन समय उहो शरीर छॾे हली वेंदी। और सत्युग में ईअं न हुयो, छोजी सत्युग में कोई बुरा कर्म हुया ई न, कोई कंहिंखे उल्टो सुल्टो चईंदो ई न आहे, कोई कंहिंखे मारंदो ई न आहे, कोई कंहिंजे लाइ बुरो सोचंदो न आहे, कोई कंहिंजो बुरो कंदो ई न आहे। त अहिड़ा हिसाब किताब बि न आहिनि असांजे मथां। हिन करे सत्युग में असांजी पूरी 150 वर्ष जी आयु हूंदी आहे। उन खां पोइ ई आत्मा ख़ुदि जी इच्छा सां शरीर छॾंदी आहे। उन खां पोइ बि उहो जी सघंदी आहे उन शरीर में। सत्युग में बुढ़ापे ताईं बि शरीर सुठो हूंदो आहे, मतिलबु हलंदो हलल चलल हूंदो आहे, सभु कुझु खाई सघंदो आहे। लेकिन शरीर त पुराणो त थी वियो न 150 वर्ष खां पोइ। कपिड़ो पाण केतिरो बि पायूं, बल अंत ताईं उहो कपिड़ो फटंदो न आहे। कोई कोई कपिड़ो सुठो हूंदो न, जंहिंजो मटीरियल सुठो हूंदो आहे त फटंदो न आहे, लेकिन पुराणो त लॻंदो आहे न। ईअं ई सत्युग में शरीर पंहिंजो ख़राबु न थींदो, लेकिन पुराणो लॻंदो। त ख़ुदि जी इच्छा सां आत्मा शरीर छॾंदी आहे कि हाणे मुंहिंजो इहो शरीर पुराणो थी वियो आहे, हाणे मां नयो थी वठां। छोजी हुते कोई हिसाब किताब न आहे न। हाणे त हिसाब किताब जो बोझो एॾो चढ़ियल आहे कि कोई कोई ॿार त गर्भ में बि शरीर छॾे छॾंदो, उनजो ओतिरो ई हुन सां हिसाब किताब हूंदो, माउ सां या हुनजे पीउ सां, जंहिंसां बि हुनजे परिवार में हिसाब किताब हूंदो, ओतिरो हिसाब किताब चुकतो करे हली वियो। त इहे पाण खे हाणे ध्यानु रखिणो आहे छा कि मां हिन ड्रामा में एक्टर आहियां ऐं मूंखे कंहिंसां कंहिंजे लाइ न बुरो सोचणो आहे, न ॻाल्हाइणो आहे, न करिणो आहे। जेतिरो थी सघे सभिनि खे सुठियूं ॻाल्हियूं चओ, प्यार सां सम्झायो। सम्झो कोई ग़लति बि करे थो त पाण छो क्रोध करे या उनखे जोर सां चिल्लाए करे या उनजे लाइ बुरो सोचूं कि हीअ ग़लति कमु थो करे, हिन सां ईअं थी वञे। ईअं न करो, छोजी साम्हूं वारो अगरि ग़लति करे थो त पंहिंजी ड्यूटी आहे पाण हुनखे प्यार सां सम्झायूं। उहो त ग़लति करे ई थो, लेकिन असां बि अगरि क्रोध करे हुन सां हुनजे मथां चिल्लायूं, हिनजे लाइ बुरो सोचूं कि मुंहिंजी नथी ॿुधे, हाणे हिन सां बुरो थींदो ॾिसजो, त इन सां पाण बि त बुरा थी वियासीं न। उहो त बुरो हुयो ई सही, लेकिन पाण बि बुरा थियासीं त पाण छो थियूं, इहो पाण खे ध्यानु रखिणो आहे। पाण खे सदा सुठी सोच, सुठा बोल, सुठा कर्म करणु। पंहिंजी सोच बि हमेशह सुठी हुजणी खपे, छोजी पंहिंजी सोच बि अगरि ख़राबु थी वई, पाण कंहिंजे लाइ बुरो सोचियो बि ऐं साम्हूं वारे जो थी वियो त हिन सां बि असांजो पाप तरफ़ थिए। त साक्षी थी करे परमात्मा जी यादि में रही करे सभिनि आत्माउनि खे दुआयूं ॾियो। हाणे जेतिरियूं पाण दुआयूं ॾींदासीं सभिनि खे ऐं जेतिरो सभिनि जो सुठो थींदो वेंदो त उहो बि आत्माऊं पाण खे दुआ ॾींदियूं। भले हुननि खे पतो न हूंदो कि इहो कीअं थियो असां सां, लेकिन मन में त जॾहिं असांजो कमु ठीकु थी वेंदो आहे त असां त शुक्रिया कंदा आहियूं न। कंहिंजो शुक्रिया कंदा आहियूं? परमात्मा जो ई कंदा आहियूं। पर परमात्मा पंहिंजो कमु कीअं कराईंदो? कंहिं न कंहिं शरीर द्वारा ई कराईंदो न, छोजी हुनखे त शरीर अथसि न। त जंहिं आत्मा सभिनि जे लाइ दुआ मांगी, हुन आत्मा द्वारा परमात्मा सभिनि जो सुठो कराईंदो। त जेकी बि दुआयूं तव्हां शुक्रिया तव्हां परमात्मा खे ॾींदा, उहे सभु दुआयुनि जे रूप में हुन आत्मा खे मिलंदी। त सभिनि खे दुआयूं ॾियो ऐं सभिनि खां दुआयूं वठो। इहो ई कमु करो। हाणे ॿियो कोई कमु न आहे मूंखे। ॿियो कोई कुझु बि करे थो, हुनजे लाइ मूंखे सुठो ई सोचणो आहे। हीअ बि सुधरी वञे, इहो बि सुठो आहे, हीअ बि शांति आहे, इहो बि सभु चयो मञे थो, इन जा बि सुठा सुभाउ संस्कार अथसि, सुठी रीति पढ़े थो। हाणे मन में सदा इहे सोचो, छो कई, छा कई, कीअं थींदो, इहे शब्द यूज़ न करो। छोजी हिन शब्दनि सां पाण बि परेशान त माण्हू बि परेशान ऐं पंहिंजो शरीर बि परेशान थींदो आहे। त बाबा चईंदा आहिनि हाणे पंहिंजे संस्कार सुभाउ खे बदिलो। ईअं न सोचो कोई मूंखे मान ॾे त मां हुनखे मान ॾियां। पाण कोई भिखारी थोरी आहियूं कि उहो मूंखे मान ॾे, उहो मुंहिंजी इज़त करे, उहो मुंहिंजो चयो मञे त मां हुनजो सुठो करां, मां हुन सां ॻाल्हायां, मां हुन सां मिलणु वञां।
तव्हांखे इच्छा अथव त मिलो, तव्हांखे ॻाल्हाइण अथव त ॻाल्हायो, तव्हांजे मन में अगरि हुनजे लाइ कुझु सुठी सोच अचे थी त करो, बाक़ी बुरी ऐं फालतू ॻाल्हियूं न सोचो। ईअं न सोचो कि मूंखे कोई मान ॾे त मां हुनजे लाइ कुझु करां। मान ॾे न ॾे, मूंखे सभिनि जे लाइ सुठो सोचिणो आहे, मूंखे सभिनि जो सुठो करिणो। छो जी अगरि पाण कंहिंखां मांगदो केरु आहे, मांगदो केरु आहे? भिखारी मांगदो आहे न। असां भिखारी थोरी आहियूं जो असां चऊं कि असांखे मान ॾे, असांजी इज़त कर, असां वॾा आहियूं तव्हां खां, वॾनि जो चयो मञो। छो? असां भिखारी थोरी आहियूं। असां पंहिंजे हिसाब सां, पंहिंजी सुमानत, मां पंहिंजे जेको बि मूंखे जीवन में अनुभव आहे, जेको बि मां हिते पाठ थी वॼायां, मूंखे सदा सभिनि जे लाइ सुठो सोचणो आहे, चाहे कोई नंढो आहे चाहे वॾो आहे या कहिड़ी बि उमिरि जो आहे, कहिड़ो बि संबंधी आहे, मूंखे सभिनि खे ॾियणो आहे। कोई मूंखे ॾे न ॾे, हाणे इहो पको करे छॾो, कोई मूंखे ॾे न ॾे, लेकिन मूंखे सभिनि खे ॾियणो आहे। जे कंहिंखे ख़ुशी खपे त ख़ुशी ॾियो, कंहिंखे मिठा बोल खपनि त मिठा बोल ॾियो, कंहिंखे सुठी सोच सां तव्हां सुठो ॾियो, लेकिन ॾींदा रहो। ॾियण जो इन जो मतिलबु न कंहिंखे कपिड़ा ॾियो, कंहिंखे पैसा ॾियो, कंहिंखे इहे बर्तन ॾियो, कंहिंखे इहे सामान ॾियो। बाबा हिते चए थो ॾियणु मतिलबु कंहिंखे सुख ॾियो, कंहिंखे शांती ॾियो। माण्हुनि खे सुख मिलंदो आहे, कोई मिठा ॿ शब्द चई छॾे त माण्हू खे अंदरि सुख ख़ुशी मिली वेंदी आहे। पाण खे शांती सां सम्झायूं त हुन आत्मा खे सम्झ में अची वेंदो आहे। त हाणे इहे ॾियो, सुख ॾियो, शांती ॾियो, शुद्धता ॾियो, कंहिंखे सम्झ ॾियो, कंहिंखे आत्मा खे परमात्मा खे परिचय ॾियो, हिन रीति ॾियो। बाक़ी जो तव्हां ॾींदा आहियो उहो ॾींदा रहो, लेकिन हुजे न हुजे कल्ह जो तव्हांजे धन जो उहो ग़लति कमु करे, ग़लति कम में यूज़ कंदो त हुनजो बि बोझो असांजे मथां चढ़ंदो न। तव्हां हुनखे पैसा ॾिना, हुनजी मदद कई, हुन वञी करे दारू सिगरेट या नॉनवेज आदि खाधई त हुनजो पाप कर्म बि मूं ते चढ़ंदो आहे। त बाबा चवंदा इन करे कंहिंखे धन बि ॾियो था त सोचे सम्झी ॾियो। कोई बि तव्हां खां कंहिं वटि धन न आहे, उहो तव्हां खां धन थो घुरे, भई कहिड़े कम जे लाइ खपई, सभु पुछी करे पोइ हुनखे युक्ति सां ॾियो। अगरि तव्हांखे लॻे थो न मां हिनखे ॾींदमि ग़लति कम में लॻाईंदो त हुनखे न ॾियो, छोजी हुनजो बि पाप कर्म पाण ते चढ़ंदो आहे। बाबा चए थो भक्ति में त तव्हां मूंखे ॾाढो सॾु कयो न, हाणे मां आयो आहियां तव्हांजी सर्व मनोकामना पूरी करणु। ॾिसो भक्ति में बि त पाण मांगदा आहियूं न भॻवान खां, उहो असांजो बाप, ऐं असां भक्ति करे करे हुन खां मांगूं था असांखे इहो ॾे, असांखे इहो ॾे, असांखे इहो ॾे। त असां भॻवानु चए थो तव्हां भिखारी थोरी आहियो, तव्हां मुंहिंजा ॿार आहियो, हाणे मूंखां कुझु मांगो न, हक़ सां चओ परम पिता परमात्मा मुंहिंजा बाप, हाणे अहिड़ी अहिड़ी ॻाल्हि थी वई, हाणे छा करूं तव्हां ॿुधायो। त पोइ बाबा पाण खे आपे ई शक्तियूं ॾींदो, आपे ई सम्झ ॾींदो, आपे ई पंहिंजे अंदरि उहो गुण भरंदो जंहिंसां पाण हुन ॻाल्हि खे पार करे सघूं। जीअं माउ शरीर जे माउ पीउ संबंधी सां सभु व्यवहार रखंदा आहिनि, उहो ई हाणे आत्मा जो व्यवहार संबंध असली संबंध कंहिंसां आहे? परमात्मा सां। असल में आत्मा जो संबंधी उहो ई आहे, लेकिन इहे त पाण हिते अलॻि अलॻि पार्ट वठी करे जनम मरण में ईंदे ईंदे सभु भुलिजी विया आहियूं न। त बाबा पाण खे हाणे उहो ई पंहिंजी पहचान थो ॾे कि हाणे तव्हां हेॾा दुखी कंगाल थी विया आहियो, तव्हांजो स्वभाव संस्कार हेॾा बिगड़ी विया आहिनि, त हाणे मां तव्हांखे सभिनि खां पहिरियों सम्झ इहो थो ॾियां कि तव्हां केरु आहियो, तव्हांजो पीउ केरु आहे। तव्हांजो पीउ शांति जो सागर, सुखनि जो सागर, पवित्रता जो सागर, ऐं तव्हां ॿार केॾा अशांत थी विया आहियो न, केॾा विकारी पापी थी विया आहियो। त हाणे वरी खां मूंखे यादि करो, मुंहिंजे मत ते हली करे ख़ुदि खे बि पावन आत्मा ठाहियो, शुद्ध आत्मा ठाहियो, शांत आत्मा ठाहियो, पवित्र आत्मा ठाहियो। कीअं? बाबा खे यादि करे। कहिड़े रूप में? निराकार रूप में। कहिड़े संबंध सां? कि वो मुंहिंजो आत्मा जो पीउ आहे। अच्छा मीठे मीठे स्किल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते।
पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। बाबा चवनि था कि कोई बि ॻाल्हि थिए थी त उनखे वॾो करण जे बजाए नंढो करो ऐं नंढो करे उनखे फुल स्टॉप लॻाए छॾियो। उनखे बाबा खे ॾेई करे भुलिजी वञो कि कोई नंढो ॿार अगरि कोई ॻाल्हि थींदी आहे त पंहिंजे माउ पीउ खे ॾींदो आहे न ऐं पोइ ख़ुदि भुलिजी वेंदो आहे भई मूंखां इहे नथी चीज़ नथी संभलिजे त तव्हां इहे वठो तव्हां संभालो। ईअं ई बाबा चए थो हाणे जेकी बि ॻाल्हियूं थियनि थियूं जीवन में उन्हनि खे ज्यादा सोचो न, बसि बाबा इहा ॻाल्हि थी वई हाणे तव्हां वठो। ईअं सोचे करे तव्हां पंहिंजो बोझ बाबा खे ॾेई करे हल्का थियो। इन रीति जीवन में हलंदासीं त पाण सदा सुख शांति जो अनुभव कंदासीं, पाण सदा हल्को पंहिंजे पाण खे अनुभव कंदासीं। त बाबा पाण चए थो सॼो बोझ मूंखे ॾेई करे तव्हां हल्का थी करे हलो। स्लोगन आहे मन सां वाचा सां ऐं कर्म कंदी बि, मन सां बि पंहिंजी वाणी सां बि पंहिंजे कर्मनि सां बि सदा पाण खे छा करिणो आहे, सभिनि खे सुख शांति प्रेम आनंद पवित्रता जो दान ॾियणो। अच्छा